नाज़रीन ही KTN जी ठहंदड़ फिल्म ईद जे लाइ फिल्म जेका ठही रही आहे उन जी रिकॉर्डिंग आहे बाख जी। बाख जो ई लाॾो आहे फिल्म जो जेको मेहंदी ते पंहिंजो ॻायो वियो आहे। तव्हांजे साम्हूं आहे डायरेक्टर रूबी अली, शमा मंगी ऐं सिंधी मुनीर चाल आहे, जहां ज़ेब अली आहे, हिन में मौजूदु आहिनि आर्टिस्ट जेके तव्हांजे साम्हूं परफॉर्मेंस करे रहिया आहिनि।